थाणो पुलिस SHO फर्क शाह ASI जुल्फकार शेख इकबाल मंगी वडन अटालन सां भिटाइयाबाद जे रहवासी रिटायर्ड उस्ताद नज़ीर सोलंकी जो घर खाली कराइण लाइ चढ़ाई करे घर में काहे पई ऐं औरतन तोड़े ॿारनि खे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिं दौरान पीरसन आमरत सख़्त ज़ख़्मी थी पई। सचल पुलिस घर जी तलाशी बहाने कीमती सामान ऐं रोक रक़म पिण खई ऐं रहवासी रफ़ीक सोलंकी, आदिल सोलंकी, सलामुद्दीन, गुलाम अली, अमानुल्लाह, चाकर सोलंकी, फराज सोलंकी गिरफ्तार करण बाद गुम करे छॾियो आहे। औरतन ते तशद्दुद करे घर खाली कराइण खिलाफ उस्ताद नज़ीर सोलंकी, औरतन मुस्मात, सकीना, बख्तावर, बशीरा, आमरत सोलंकी ऐं ॿियनि दाईंदे चयो त असीं 2007 में हिन घर जो प्लाट अकबर दस खां वरितो हो, जंहिंजी लिखत ऐं कागज़ मौजूद आहिनि, पर अकबर दस घर ते कब्ज़ो करण लाइ सचल थाणे जे SHO फर्क शाह खे 6 लख रिश्वत ॾिनी आहे। चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कंदे औरतन ते तशद्दुद कयो ऐं 4 लख 12 तोला सोन खयो आहे ऐं 7 घर भाती गिरफ्तार करे गुम कया आहिनि, जॾहिं त घर जो केस अदालत में हलंदड़ आहे ऐं अदालती स्टे बावजूद पुलिस ॻरी रिश्वत एवज़ ज़ुल्म कयो आहे। पामन ख़ास के लिए सोनी सिंध न्यूज़, गदाब, कराची।